आवाज़ टीवी जे प्रोग्राम दी एज विथ मोहसिन बबर में अवां खे भलीकार। अॼु नाज़रीन असां ॿिनि इशूज़ ते तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, तव्हांखे कुझु इन्फॉर्मेशन ॾींदासीं ऐं कुझु हिकिड़े मामले ते डिस्कशन कंदासीं। मां पंहिंजे सेकेंड पार्ट में जंहिं प्रोग्राम खे जंहिं मामले खे खणणु चाहियां थो उहो आहे सिंध जी मालियाती सूरत हाल जो, ऐं इन ते वफ़ाक़ पारां जेके डिमांड्स आयूं आहिनि उनजा मूंखे कुझु फिगर्स कुझु फैक्ट्स हथ आया आहिनि ऐं कुझु असांजे सोर्सिस वटां असांखे मिलिया आहिनि, उहो तव्हां ताईं पहुचाईंदासीं त कीअं सिंध ते असां ॿियनि सूबनि जी ॻाल्हि फ़िलहालु इन करे कोन था कयूं त असांखे फ़िलहालु सिंध जी ख़बर आहे त केतिरो बर्डन सिंध ते अचण वारो आहे नेक्स्ट बजट में, ऐं हिन ते वॾी तयारी थिए पई ऐं ज़रूरु जेतिरो घुर कनि पिया फेडरल गवर्नमेंट उन मां केतिरो बार सिंध ते अचे पियो ऐं सिंध जी इकॉनमी ते उनजो केतिरो असरु पवंदो, इन ते थोरो ॻाल्हाईंदासीं। कुझु जेके प्रपोज़ल्स घुमनि पिया ऐं निगरान हुकूमत खे मिलिया उन्हनि उन ते छा कयो, हीअ असांजी हुकूमत उन ते छा करणु वञे पई, उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। मूं वटि एक्सक्लूसिव स्टफ इन मामले में आहे, तव्हां सां ॻाल्हाईंदासीं ऐं प्रोग्राम में ॿिए हिसे में। पहिरियों ॿियो हिसो जेको आहे असां उहो रखंदासीं हैदराबाद वासा जे तरफ़ां हिकिड़ी ख़बर असां वटि आई। उहा ख़बर कुझु इन रीति हुई त चीफ सेक्रेटरी जीअं ई असांजा अपॉइंट थिया आहिनि सिंध जा आसिफ हैदर शाह साहब, ऐं हुननि जी गवर्नेंस सॼी सिंध में मशहूरु आहे, सॼे पाकिस्तान में मशहूरु आहे, त उहो काफ़ी इन मामले में प्रोफेशनल ऑफिसर आहिनि, पंहिंजे कम जे हवाले सां कंप्रोमाइज़ न आहिनि कंदा, ऐं उन्हनि जो इहो मुज़ाहिरो उन्हनि पहिरियों ई कयो। हैदराबाद जे माण्हुनि खे चङी तरह ख़बर आहे, जॾहिं उहे कमिश्नर हुआ हैदराबाद में त उन्हनि हैदराबाद में जहिड़े तरीक़े सां कमु कयो उहो हैदराबाद जे सभिनी माण्हुनि खे ख़बर आहे। त इहो हिकिड़ी सुठी शइ आहे ऐं जिते बहितर ऑफिसर गवर्नमेंट जिते बि कमु कंदी हुनजी वखाण करणु घुरिजे, हुनजो बिल्कुलु हुनखे हाईलाइट करणु घुरिजे, जिथे कोताही आहे उते बि ॿुधाइणु घुरिजे। हाणे थियो छा आहे, आसिफ हैदर शाह साहब हिकिड़ी हाई कोर्ट जी हिकिड़ी केस हो हिकिड़ो हाई कोर्ट में, उनजी हेयरिंग ते उन्हनि खे हिदायतूं कुझु मिलियूं कोर्ट तरफ़ां। उन्हनि खां पोइ वेरी नेक्स्ट डे ते उन हैदराबाद शहर जो दौरो कयो। जॾहिं हैदराबाद शहर जो ओचितो दौरो कयो त सभिनी खां जेको पोश एरिया आहे हैदराबाद जो उते गटर उथलिया पिया हुआ, उते पाणी रोडनि ते हो, ऐं ॿिया बि कुझु इलाइक़ा जेके आहिनि इन पसगिरदाई में इलाइक़ा आहिनि, सर्किट हाउस वग़ैरह, ठंडी सड़क वग़ैरह ऐं ॿिए पासे इन्हनि जी सूरत हाल ख़राबु हुई ऐं सॼे हैदराबाद शहर में पोइ उन्हनि खे शिकायतूं मिलियूं, उते सूरत हाल ख़राबु हुई। जॾहिं उन्हनि खे डिप्टी कमिश्नर साहब ब्रीफिंग ॾिनी हुई, कमिश्नर साहब काफ़ी प्रोफेशनल ऑफिसर आहिनि, उन्हनि जी बि जेके हुई पहिरीं जेका बि मुंहिंजी रिपोर्टेशन आहे जेके बहितरीनु ऑफिसर जे मञा हुई जेके अॻे असांजा कमिश्नर हुआ, उन्हनि तरफ़ां जॾहिं उन्हनि खे ब्रीफिंग मिलियूं, डिप्टी कमिश्नर साहब तरफ़ां ब्रीफिंग मिलियूं त ख़बर पई त हैदराबाद में वासा जो बेड़ो ॿुॾो पियो आहे। जेतोणीकि हैदराबाद में जेको सफ़ाई सुथराई वारो निज़ाम आहे उहो काफ़ी बहितरी तरफ़ अची वियो आहे, उनमें काफ़ी शहर आहिनि ॿुधाईंदा त उनमें काफ़ी बहितरी अची वई आहे, पर प्रॉब्लम जेको वाटर एंड सैनिटेशन आहे हैदराबाद जो पुराणो प्रॉब्लम आहे। हैदराबाद सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर आहे ऐं हुनजी सूरत हाल इहा आहे असां पाणी ऐं सीवरेज जेको सिस्टम आहे उहो अञा ताईं न ठाहे सघिया आहियूं। वासा हिकिड़ो तमामु कंट्रोवर्शियल इदारो परफॉर्मेंस वाइज़ थी वियो आहे, जिते असांखे परफॉर्मेंस नज़र नथी अचे, छाकाणि हिते सियासी बुनियादनि ते भर्तियूं थींदियूं रहियूं आहिनि। ख़बर छा हुई त जॾहिं आसिफ हैदर शाह साहब उते दौरो कयो, उन खां पोइ जेको वासा जा आहिनि जेके बि MD आहिनि हुननि जा, उन्हनि खे उन्हनि बरतरफ़ करे छॾियो, उहिदे तां लाहे छॾियो ऐं सस्पेंड करे छॾियो, मुअतल करे छॾियो, ऐं जंहिंजो बाक़ाइदा हिकिड़ो नोटिफिकेशन बि जारी थियो जंहिंमें लिखियो वियो त उन्हनि पंहिंजी फर्ज़नि में कोताही कई आहे, मिसकंडक्ट कयो आहे, वॾो वाज़े तौर ते लिखियलु आहे। उन खां अलावा इन मामले ते जॾहिं हुनखे थियो त इहो सॼो नोटिफिकेशन जारी थी वियो ऐं प्रॉब्लम थी वियो त हैदराबाद में वासा जो मसइलो त पुराणो आहे, पर इन हवाले सां छा बहितरी अची सघे थी, छा शयूं थियनि पियूं, इन ते कुझु असां पहिरीं तफ़सील वठी वञूं। असांजो रिपोर्टर हैदराबाद मां साकिब कुबर असांखे जॉइन कयो आहे। साकिब तव्हांजी वॾी महिरबानी। साकिब, हीउ छा मामिलो आहे? हैदराबाद वासा जो मामिलो त काफ़ी पुराणो हले पियो, पर हिननि जी बहितरी न अची सघी आहे हिननि जे कमकार में। इहो जो कल्ह वारो वाक़ियो थियो इन हवाले सां असांखे ॿुधाइजो। जी वॾी महिरबानी अव्हांजी मोहसिन साहब। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हैदराबाद सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर आहे ऐं हिन शहर जी जेका बदकिस्मती आहे त वासा जो इंतज़ाम जेको आहे हिन वक़्तु ताईं संभालिजी न सघियो आहे। गुज़िरियल ॾींहुं हैदराबाद में जेको आहे चीफ सेक्रेटरी सिंध आसिफ हैदर शाह जेको आहे हाई कोर्ट में हेयरिंग जे दौरान पहुतल हो, जंहिंखां पोइ हुन अचानक जेको आहे हुन सोचियो हैदराबाद शहर जो हुन दौरो जेको कयो त हुन दौरो करण जे दौरान जेको आहे जंहिं रस्ते ते वञे पियो उन रस्ते ते जेको आहे गट उथलिया पिया हुआ ऐं ड्रेनेज जो पाणी रस्तनि ते बीठो हो, सेवरेज सिस्टम डामाडोल लॻो पियो, जंहिंजे करे जेको आहे आसिफ हैदर शाह जेको आहे फौरी तौर ते नोटिस वठंदे DC ऐं कमिश्नर खां पुछाणो कयो, जंहिं ते जेको आहे DC कमिश्नर जेको आहे इहो
चयो त जेको हैदराबाद एमडी वासा ज़ाहिद खिमटियो आहे उहो साण जेको आहे कॉपरेट न पियो करे ऐं जंहिंजे करे जेको आहे जेको उन खां पोइ जेको आहे चीफ सेक्रेटरी जेको आहे सिंध आसिफ हैदर शाह जेको आहे नोटिस कढियो मोकिलियो नोटिस करे हुनखे सस्पेंड कयो वियो आहे ज़ाहिद खिमटियो जेको एमडी वासा आहे इहो ॿुधाए पियो न त हैदराबाद में जेके एमडी वासा जेके रखिया पिया आहिनि उहे सियासी जमायतुनि जे हवाले सां रखिया पिया आहिनि जंहिंजे करे वासा हिन हीउ जेको ज़ाहिद खिमटियो जेको रखियो वियो इहो ॿुधाए पियो न शहरी सियासी जमायत जी तरफ़ सां जेको हुनखे हिमायत हुई जंहिंजे करे उहो वेठल हो पर हैदराबाद शहर में जेको आहे हिन वक़्तु मतिलबु ॿुधाए त ठंडी सड़क जेको आहे उहो मेन हैदराबाद जो रोड आहे जिते वीवीआईपी मूवमेंट डेली जेका आहे उहो त थींदी आहे शहबाज बिल्डिंग जेका आहे उते जेके मुख़्तलिफ़ सरकारी इदारनि जा जेके आहिनि उहे ऑफिसूं उते मौजूदु आहिनि ऐं उते ई जेको आहे उनजे ॿाहिरियों जेको आहे गटरनि जो पाणी उथिरियो पियो आहे जीअं आसिफ हैदर शाह जे करे असां ॻाल्हि कयूं त जीअं हू कोर्ट में पहुचे पियो त सीशन कोर्ट जे ॿाहिरियों जेको आहे उते पाणी गटरनि जो जेको उथिरियो पियो हो ठंडी सड़क ते जेको स्टेट बैंक आहे उते पाणी जेको आहे उहो वासा जे तरफ़ ना माना जिते भी आसिफ हैदर शाह चए पियो त जिते माना त किथे भी माहौल जेको आहे बहितर न हो जी साकिब इन माज़ी वारे मामले ते ॻाल्हायूं त पहिरीं मूंखे ॿुधायो तव्हां चयो त इहो शहरी सियासी जमात जेका आहे उन्हनि जे पारां रखियो वियो ज़ाहिर पॉलिटिकल अपॉइंटमेंट थियनि पियूं हुन में त लिकियल ॻाल्हि आहे कोन ब्यूरोक्रेट उन्हनि जी पोइ नौकिरी कंदा आहिनि जेके सियासी तौर ते ईंदा आहिनि पोइ ज़ाहिर उन्हनि जी नौकिरी कंदा आवाम जी नौकिरी त न कंदा पर बहरहाल मूंखे ॿुधायो त जिन जे तरफ़ां आयो शहरी सियासी जमात तरफ़ां छा उन्हनि इलाइक़नि में पाणी जी ऐं सीवरेज जी सूरत हाल बहितर आहे जिन जे लाइ आयो जिते ख़िदमत करण लाइ आया हुआ साईं जी जी बिल्कुलु मां तव्हांखे ॿुधायां त जिन जे तरफ़ सां जिन जे आशीर्वाद सां वेठो हुयो पर बदकिस्मती सां जेकॾहिं असांजे इलाइक़नि जी ॻाल्हि करियूं त उन्हनि जे इलाइक़नि में उहा सूरत हाल बहितर कोन आई लतीफ़ाबाद 8 नंबर 9 नंबर 7 नंबर समेत जेके बि इलाइक़ा आहिनि या हैदराबाद सिटी वांगुरु ॾिसो त उते बि सूरत जेका उबतड़ हुई ऐं पाणी जेको रोडनि ते बीठल हो केतिरा ई दफ़ा शहरी जेके आहिनि उहे बार बार रोडनि ते आया ख़ुदा जे वास्ते असांजे गेटनि जे ॿाहिरि जेको गंदो पाणी बीठल आहे उहो हटाए वञे पर एमडी वासा को बि माना हुनजे कन ते जूं न पई चुरे त हू पंहिंजे अमले खे जेको फौरी तौर ते इक़ामत ॾिए त उन्हनि इलाइक़े मां गंदो पाणी खे हटाए वञे ऐं हैदराबाद शहर खे साफ़ सुथिरो रखियो वञे पर जेकॾहिं सफ़ाई जी ॻाल्हि कयूं सफ़ाई त ड्रेनेज जो मेन मसइलो आहे पाणी बदबूदार जेको आहे जंहिंसां केतिरियूं बीमारियूं जनम वठंदियूं पर उन ते एमडी वासा जेको आहे पंहिंजी को कोशिशि न वरिती जंहिंजे करे जेको आहे हैदराबाद शहर जेका अॼु ताईं जी साकिब हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाई पई वञे जेका रिपोर्ट बि थी आहे त एमडी वासा साहब डीसी साहब ऐं कमिश्नर साहब जा फ़ोन ई न खणंदा हुआ मक़सदु इहो छा एॾी कहिड़ी ताक़त मिली वई हुई जी बिल्कुलु मां खे ॿुधायां त कल्ह जीअं आसिफ हैदर शाह कमिश्नर ऐं डीसी खां पुछाणो कयो त उन्हनि उहो आसिफ हैदर शाह खे इहो ई चयो त असां जेको आहे जेको एमडी वासा हिते जेको तैनात कयो वियो आहे उहो असां कंहिं बि मामले ते कोऑपरेटिव नथो करे जीअं त भलारो महीनो रमज़ान आयो इन दौरान असां हुनखे बार बार फ़ोनूं कयूंसीं बार बार चयोसीं बाबा फलाणे इलाइक़े में शिकायत आहे फलाणे साफ़ कयो पर हुन हिकु कन खां ॿुधी ॿिए कन खां कढी छॾी पर मूंखे लॻे थो त जेका सियासी पुठिभराई जेका आहे हुनजी मज़बूत हुई जंहिंजे करे हुन डीसी ऐं कमिश्नर जे इक़ामत खे जेको आहे ठुकराए छॾियो पर इनमें साकिब मेयर हैदराबाद जो छा रोल आहे उहो असांखे सॼे प्रोसेस में नज़र नथा अचनि मेयर हैदराबाद जी वरी हिकिड़ी ताक़त आहे ज़ाहिर आहे पॉलिटिकली हुननि जो रोल आहे सॼे हैदराबाद में काशिफ शोरो साहब जी त इन सॼे मामले में उन्हनि जो छा रोल रहियो आहे जी जी मेयर हैदराबाद जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त मेयर हैदराबाद जेके हुनखे अख़्तियारात आहिनि उन अख़्तियारनि जे बुनियाद ते जेको आहे उहो पंहिंजे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कमु करे पियो पर जेको हुन मेयर खे जेको आहे पूरे हैदराबाद शहर में कमु करणु घुरिजे उहो असांखे किथे नज़र न पियो अचे जंहिंजो वजह इहा ई त हुनजो चओ हिते बि असांखे नज़र इहो थो अचे त एमडी वासा ऐं मेयर जा बि लॻे थो त इख़्तिलाफ़ात हुया जंहिंजे करे जेके आहिनि हू पाण में गॾिजी जेके आहिनि हैदराबाद शहर जी बहितरी के न पिया करे सघनि जंहिंजे करे हैदराबाद में ड्रेनेज जो मसइलो जेको आहे उहो बहितर न थियो ऐं मेयर जे चवणु आहे त मां पंहिंजी बुनियाद ते जेके मूंखे इख़्तियारात आहिनि उन्हनि जे तहत जेको आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कमु करायां थो ऐं केतिरनि इलाइक़नि में जेको चवणु आहे त असां गटरनि जो पाणी जेको निकाल कराए उन्हनि घेटियुनि खे साफ़ सुथिरो पिणु कयो आहे अच्छा साकिब हिन में हिकिड़ी ॿी आख़िरी ॻाल्हि तव्हां खां मां पुछणु चाहींदुसि त छा इन में जेको खेमटियो साहब आहे उनजो छा मौक़िफ़ असां मौक़िफ़ न ॾिठो किथे हुन ज़रूरु हुनजो बि को मौक़िफ़ हूंदो असां वटि त हीअ सभु स्टोरीज़ हिकिड़े पासे वन साइडेड असांखे मिलियो आहे सॼो नोटिफिकेशन बि आयो आहे ज़ाहिर हुनजी का इंक्वायरी थींदी ज़रूरु पर उन खेमटे साहब जो मौक़िफ़ असांजे साम्हूं न आयो आहे ज़रूरु हिकिड़ी सियासी शहरी जमायत तरफ़ां उन्हनि खे रखियो वियो आहे या उन्हनि जे आशीर्वाद उन्हनि खे हासिलु आहे त उन्हनि जो मौक़िफ़ कुझु आयो आहे साम्हूं त हू छा था चवनि
जैसे मोहसिन मां तव्हां ॿुधायो त जीअं कल्ह नोटिफिकेशन निकितो आहे, उन खां बाद में जेको आहे असां ज़ाहिद चंद साहब खे या मुख़्तलिफ़ मीडिया तरफ़ां असां हुनखे बार बार कॉल कई, पर मौक़ुफ़ असां वटि, पर संदसि मौक़ुफ़ जेको आहे साम्हूं असांखे न मिली सघियो, ऐं अञा ताईं संदसि वाज़िह मौक़ुफ़ न आयो आहे त उन सां मौक़ुफ़ छा था ॾियनि, छा हुनजो चवणु आहे। पर इन ते असांखे अञा ताईं को मौक़ुफ़ न मिली सघियो। जीअं मौक़ुफ़ मिलंदो त असां अव्हांखे ॿुधाईंदासीं। ठीकु, साक़िब वरी महिरबानी। नाज़रीन, साक़िब कुबर असांजा रिपोर्टर आहिनि हैदराबाद मां, उन्हनि ॿुधायो त उन्हनि तरफ़ां हिन पासे जो मौक़िफ़ ज़रूरु अची वियो, पर खेमटे साहिब जो मौक़िफ़ को बि असांजे साम्हूं न आयो आहे। हिन जे बावजूदि बि वाज़े तौर ते नोटिफिकेशन आहे, उन में हिकिड़ा वाज़े क्लियरली इल्ज़ाम लॻल आहिनि, जंहिंमें मिसकंडक्ट ऐं फ़र्ज़नि जी अदम अदायगी सबबु उन्हनि खे सस्पेंड कयो आहे। ॿारनि जी हाणे इंक्वायरी बि थींदी, सभु शयूं थींदियूं। खेमटे साहिब जो मौक़िफ़ असां वटि न आहे। हाणे हुननि जो छा मौक़िफ़ आहे इन हवाले सां, छो इलाइक़नि में इहो मसइलो लॻो पियो आहे, ही फोरम असांजे प्रोग्राम जो, आवाज़ टीवी जे हिन प्रोग्राम जो, उन्हनि लाइ हाज़िर आहे। खेमटे साहिब पाण हाज़िर अचणु चाहिनि, ॿुधाइणु चाहिनि, तॾहिं बि असां हाज़िर आहियूं। ऐं जेकॾहिं हू असांखे राब्तो करे असांखे व्हाट्सएप ते मैसेज ॿुधाइणु चाहिनि, उहो बि असां तव्हां ताईं पहुचाईंदासीं। हीअ सूरत हाल फ़िलहाल आहे, पर हीउ मामिलो हैदराबाद वासा जो न आहे। वासा जी जेका परफॉर्मेंस आहे उहा असां सभिनी साम्हूं नज़र वठूं था। गुड ब्रेक खां पोइ असां सां गॾु रहिजो। जी नाज़रीन, वेलकम बैक। हाणे असां ॻाल्हि ॿोल कंदासीं इन मामले ते। हैदराबाद में असांखे ज्वाइन किया एम एच खान, सीनियर जर्नलिस्ट हैं, डॉन जा सीनियर करस्पॉन्डेंट हैं हैदराबाद में। खान साहब, बहुत शुक्रिया, आपने हमें ज्वाइन किया। मतलब ये हैदराबाद में जो ये वासा का मामला हुआ है, ये बज़ाहिर तो वन साइडेड हमें सब चीज़ें हमारे सामने आई हैं, और चीफ सेक्रेटरी साहब ने भी इसका नोटिस लिया है और उनको सस्पेंड कर दिया है, लेकिन उनके सामने सब ये गवर्नमेंट की ओपिनियन हमारे सामने आया है। उस तरफ का ओपिनियन कोई देने को तैयार नहीं है। आप क्या समझते हैं कि ये क्या मामला है असल में? थैंक यू मोहसिन। एक्चुअली वो सस्पेंशन का तो जाहिर है आपने देखा होगा, जो नोटिफिकेशन है उसमें उन्होंने दो चीजें मेंशन की हैं जाहिद खेमटी साहब के हवाले से। एक तो ये कि जो चीफ सेक्रेटरी ने जो आए थे हाई कोर्ट में किसी दादू के केस में सैनिटेशन और वाटर सप्लाई के हवाले से, तो उस दौरान उन्होंने जब वो हाई कोर्ट पहुंचे और हाई कोर्ट से वापस हुए तो कुछ इन सैनिटेशन वगैरह देखी, एक्यूमुलेशन ऑफ वाटर देखा है मुख्तलिफ स्पॉट्स के ऊपर। उसके नतीजे में उन्होंने उनको सस्पेंड किया, और उसमें ये भी मेंशन है कि डिप्टी कमिश्नर ने और कमिश्नर हैदराबाद डिवीजन ने भी जो एमडी वासा थे उनके अपने कुछ नॉन रिस्पॉन्सिव एटीट्यूड के हवाले से कुछ कंप्लेंट्स की थी कि वो उनको रिस्पॉन्ड नहीं करते जो उनके साथ मैटर टेकअप किए जाए वासा से मुताल्लिक जी। तो ये तो नोटिफिकेशन का एक मामला है जी। जहां तक मैंने इसको चेक किया तो उसमें एक तो एक जाहिद खेमटी साहब पहले भी यहाँ रहकर गए हैं। 2022 में इनका गालिबन इसी तरह ट्रांसफर हुआ था, जब वो उस वक्त के जो डीजी थे मोहम्मद सोहेल, उनके साथ उनकी कोई वर्किंग रिलेशनशिप डेवलप नहीं हो सकी और दोनों साइड अपनी पोजीशंस लेती रही, जिसके नतीजे में वासा सफर करता रहा। ये चले गए थे। कुछ इनके अपने एटीट्यूड्स के भी इशू हैं, कुछ इनकी एडमिनिस्ट्रेटिव इशूज भी हैं, लेकिन इस बार तो जब इन्हें पोस्ट किया गया तो इत्तला थी कि खुद भी इंटरेस्टेड नहीं थे इस पोजीशन इस पोस्ट पे आने के लिए, लेकिन गवर्नमेंट ने उनको यहाँ पे लगा दिया था। लेकिन आप अगर इसको वासा के सेंस में देखेंगे तो जाहिद खेमटी होगा तो फिर एक आइसोलेटेड एक केस लगेगा। ओवरऑल अगर आप देखेंगे तो फिर तो ये एक इशू है पूरे इंस्टीट्यूशन का, वासा एज इंस्टीट्यूशन, यानी वो कैसा परफॉर्म कर रहा है हैदराबाद में ओवर द ईयर्स। ये बड़ा अहम सवाल है जी, बिल्कुल आप सही कह रहे हैं। बिल्कुल मैं उसी पे आना चाहूँगा। ओवरऑल वासा हैदराबाद दूसरा बड़ा शहर है हैदराबाद का, और उधर इतने अरसे में उसको इस मामले को हल नहीं किया जा सका और ये इदारा डिलीवर नहीं कर रहा है। ये तो बात ठीक है आपकी। जी हाँ, इसमें पहले भी इसके लिए कुछ रिफॉर्म्स की बात हुई थी। जो लास्ट यहाँ पर डिप्टी कमिश्नर रहकर गए फवाद गफ्फार सुमरो, उनके पास एडिशनल चार्ज था डायरेक्टर जनरल एचडीए का। उन्होंने भी अपनी एक बड़ी कंप्रिहेंसिव रिपोर्ट गवर्नमेंट को भेजी थी कि वासा को कैसे रिफॉर्म किया जाए, और उसमें शायद उन्होंने इसको वासा को एज ए बोर्ड रिकमेंड किया था कि वासा को एज ए बोर्ड के तौर पे कन्वर्ट किया जाए और उसको फंक्शन उस तरह तफसीस किए जाए, लेकिन वो भी हो नहीं सका। वासा और एचडीए अनफॉर्चुनेटली हैदराबाद में ज़ाहिर इतनी बड़ा दूसरा बड़ा शहर है कराची के बाद सिंध का, लेकिन वहां पे अमूमन जिस लेवल के ऑफिसर्स पोस्ट होते रहे तो वो आपको ऐसा लगेगा, अगर आप उनको थोड़ा सा एनालाइज करेंगे, उन ऑफिसर्स के प्रोफाइल को देखेंगे तो आपको अंदाजा होगा कि कोई एडहॉक अप्रोच के साथ वो ऑफिसर्स यहाँ पर लगाए जाते रहे, और उनका कोई बेसिकली कोई प्राइमरी इंटरेस्ट नहीं रहा कि ये इंस्टीट्यूशन दोनों जो है एज ए सिविक एजेंसीज परफॉर्म करें। जो भी डीजीज रहे, वासा के एमडीज रहे, वो बेहतर परफॉर्म कर नहीं सकें। फिर वो अपनी जो उनकी लैक ऑफ परफॉर्मेंस है वो उसको फिर एट्रीब्यूट करते हैं या उसको अलाइन करते हैं इस बात से कि जी वासा के अपने कैपेसिटी के इशूज हैं,
सैलरीज के इशूज हैं, एम्प्लॉइज की सैलरीज नहीं आ रही है पेंडिंग है, अभी भी बता रहे हैं कि सैलरीज कोई 6 या 7 सैलरीज है जो कि पेंडिंग है सिंध गवर्नमेंट की तरफ, और जो लास्ट उनको सैलरीज पे हुई है वो पिछली पेंडिंग कोई 6 सैलरीज थी जो गई है। तो ये तो आप समझ लें कि मजमूई तौर पर खाली शहर में जमा होने किसी पानी का इशू नहीं है, ये तो चीफ सेक्रेटरी साहब खुद कमिश्नर हैदराबाद रहकर गए और उन्होंने जितने कम वक्त के अंदर शहर के कुछ जो बेसिक इश्यूज थे उनको एड्रेस करने की कोशिश की थी जैसे वो कमिश्नर हैदराबाद थे। तो ये तो आसिफ हैदर शाह साहब को खुद को भी देखना चाहिए कि ठीक है उन्होंने एक ये तो मामला कर लिया, एमडी वासा को सस्पेंड किया, वो वापस चले गए हैं, लेकिन व्हाट अबाउट वासा ओन परफॉर्मेंस एज इंस्टीट्यूशन, वासा को तो परफॉर्म करना चाहिए ना। 3 तालुका को खाली केटर करता है वासा अपनी सर्विसेज और वो भी प्रॉपरली केटर नहीं कर पा रहा है। आप उसे सीवरेज के पानी को देख लें, रीसिल्टिंग कह लें, जो जितने भी नाले हैं, ड्रिंकिंग वाटर सप्लाई, मतलब मेन सिटी एरियाज में आपको कासमाबाद में कंप्लेन मिल जाएंगी कि पानी साफ नहीं आ रहा, लतीफाबाद जैसे इलाके में कंप्लेन मिल जाएंगी कि यहाँ पे पानी आपको ड्रिंकिंग वाटर सप्लाई सही नहीं है। इसमें अच्छा हुसैन एक चीज दो चीजें इसमें अहम है, इसका एंगल जो डिफरेंट है। एक तासुर है, अब वो कितने हद तक दुरुस्त है कि ये एमडी वासा की जो पोजीशन होती है पॉलिटिकल होती है और इसको पॉलिटिकली ही अपॉइंट कराया जाता है। दूसरी तरफ हमारे पास हैदराबाद के मेयर हैं काशिफ शोरो साहब, वो भी तशरीफ लाए हैं, अब वो इलेक्टेड हैं। तो क्या मकसद उस हैदराबाद के मेयर की जो ऑफिस है और जो पॉलिटिकल अपॉइंटमेंट है, आपको इसमें भी कोई प्रॉब्लम नजर आता है इस सारी परफॉर्मेंस में? वन ऑफ द फैक्टर, नॉट एज ए बेसिक फैक्टर, लेकिन वन ऑफ द फैक्टर तो ये हो सकता है। नहीं देखिए, पॉलिटिकल अपॉइंटमेंट तो मतलब अगर आप जाहिर है कि पॉलिटिकल सिस्टम है, पॉलिटिकल गवर्नमेंट है, तो ऑब्वियसली जो भी ऑफिसर होते हैं जाहिर है कि हमारे और आपके साथ के लोग ही है ना, इस सिस्टम में ही परफॉर्म कर रहे हैं। वो जाहिर है किसी भी शहर से ताल्लुक रखते हो तो किसी ना किसी के साथ तो करीबी होते हैं। आप किसी ऐसे तो हम जो भी पोस्टिंग होगी उसको किसी भी तरीके से कनेक्ट कर सकते हैं कि भाई जो फला सेक्रेटरी लगे या फला डिप्टी कमिश्नर लगे वो भी पॉलिटिकल है। जाहिर है कि पॉलिटिकल सिस्टम है तो कहीं ना कहीं कोई ना कोई कंसिडरेशन तो होती है जी। जो मेयर की आप बात कर रहे हैं, तो मेयर हैदराबाद तो जाहिर है कि अभी उनका वो एक बड़ी पोजीशन पर आ गए, इलेक्ट होकर आए, पहली बार इलेक्ट होकर आए, वो अपनी सी जो भी कोशिश हो सकती है वो कर रहे हैं। सिंध गवर्नमेंट ने अभी शायद मेरा ख्याल है कि कोई लेजिस्लेशन हुई थी जिसमें अथॉरिटीज को मेयर के अंडर करने की बात की थी। आई डोंट नो कि उसकी अभी अपडेट क्या है कि वो आया, इनको प्रैक्टिकली हैंड ओवर हुई है, मेयर के अंडर में दी गई अथॉरिटीज। जब हम बात करेंगे तो जाहिर एचडीए भी उसमें ही आ जाएगा। मेयर हैदराबाद जो है वो खुद भी जहां इस वक्त तशरीफ रखते हैं, अपना ऑफिस चला रहे हैं, वो एचडीए सेक्रेटेरिएट ये जहां पे डीजी एचडीए भी बैठते हैं। तो मेरा ख्याल है कि मेयर साहब खुद भी इस पे कुछ कमेंट कर सकते होंगे कि उनके साथ कैसा कोऑर्डिनेशन रहा है, एमडी साहब के साथ उनका किस लेवल का कोऑर्डिनेशन रहा है, डीजी साहब जो अभी आए हुए जाहिद साहब वो कैसा परफॉर्म कर रहे हैं, या इनसे पहले जो भी एमडी थे वो कैसे थे। भारत यहाँ पे एक ख्याल ये जरूर आया कि जी वासा के अंदर जब बाहर से ऑफिसर आता है तो वो शायद उस तरह प्रैक्टिकली परफॉर्म नहीं कर रहा होता है, लेकिन हमने माजी में देखा कि वासा में रियाज नेमत साहब जैसा ऑफिसर भी रहा और उन्होंने एक बहुत अच्छा परफॉर्म किया। तो ये मतलब कुछ आप समझ कि वेरिएबल्स हो जाते हैं कि कहीं कोई ऑफिसर जो अदर देन वासा इंस्टीट्यूट के तौर पे आ रहा होता है ऑफिस से, वो अच्छा परफॉर्म कर रहा होता है, और कभी यहाँ का अपना आदमी जो रह कर गया होता है वो भी बेहतर परफॉर्म नहीं कर पाता है। तो हम भी बहुत ज्यादा जनरलाइज करके नहीं देख सकते, लेकिन मेरा ख्याल है कि वासा को एज इंस्टीट्यूशन और एसडीए को एज इंस्टीट्यूशन एक बेहतर परफॉर्मेंस शो करनी चाहिए जिस तरीके से शहर की ग्रोथ हो रही है। लेकिन अगर आप उसी ग्रोथ के साथ साथ शहर का जो डेवलपमेंट का लैंडस्केप देखेंगे तो वो उसके साथ कोई कंपेटेबल नहीं है। बड़ी इल प्लान ग्रोथ है, पूरा लैंडस्केप बड़ा, यानी आपको समझ में आएगा कि आपको लगेगा कि कोई जोनिंग नहीं है, कोई अरेंजमेंट नहीं है। आप जहां कहीं चले जाएं, गली में चले जाएं, 4 मंजिला 5 मंजिला आपको चीजें मिल जाएंगी। 200 गज के 300 गज के जो इलाके थे वो जगहें थी, प्लॉट्स थे, रेजिडेंशियल एरिया थे, वहां पे मल्टी स्टोरी बिल्डिंग खड़ी हो गई है क्योंकि यहाँ पे कोई मास्टर प्लान ही एग्जिस्ट नहीं करता। हैदराबाद का एक कोई पहले बना था वो मेरे ख्याल से अप्रूव नहीं हो सका था और अब दूसरे मास्टर प्लान पे के ऊपर कोई काम हो रहा है और उसका पता नहीं कि वो कब तक कोई फाइनलाइज हो सकेगा। तो बात जो आपने शुरू की एमडी वासा से, तो मेरा ख्याल है कि एमडी वासा तो जाहिर है कि अभी वासा एकदम नजर आ गया कि चीफ सेक्रेटरी ने पहले ही विजिट में उनको सस्पेंड किया। मेरा ख्याल है कि वासा को एज इंस्टीट्यूशन के ऊपर कहीं कोई चीजों ये बात हुसैन आपकी ये बात नहीं, ये आपकी बिल्कुल बात दुरुस्त है और 100% इत्तेफाक है। इसलिए तो आपसे बात करने का मकसद ये था कि इस मामले के अलावा भी इसके मामले हैं, सिर्फ एक एमडी वासा का नहीं है। आपसे आखिरी सवाल एक होगा, आप ओवरऑल करीब से चीजों को देख रहे हैं, रिपोर्ट कर रहे हैं और रोजाना बुनियादों पर आपके पास इनपुट आता होगा कि ये जो सफाई इनकी वासा की जो परफॉर्मेंस है वो ओवरऑल क्या खराब है? तो सारे हैदराबाद के तीनों तालुकात में खराब है या स्पेसिफिकली कहीं बेहतर है, कहीं खराब है, या इन जनरल बात करेंगे तो यही सूरत हाल है पानी की भी और सीवरेज की भी? नहीं, ऑन द होल अगर आप जाहिर है कि उसका एग्रीगेट निकालेंगे तो कोई बहुत अच्छी नहीं है, यानी आप उसे इंप्रेसिव परफॉर्मेंस नहीं कह सकते। उनकी अपनी रिकवरीज ले लें
तो रिकवरीज ज़ाहिर जो उनके टारगेट है ड्रिंकिंग वाटर सप्लाई के हवाले से बिल्स की जो रिसीवेबल्स है वो पूरे नहीं है जितने उनको रिकवर कर लेने चाहिए। तभी तो इनकी सैलरीज के इशू रहते हैं, ये हमेशा गवर्नमेंट से ग्रांटेड रेट लेते रहते हैं और फिर गवर्नमेंट इनको ग्रांटेड रेट देकर इनकी सैलरीज का बैकलॉग वगैरह क्लियर करती है। तो ज़ाहिर लीकेजेस हैं, लूप होल्स हैं, स्टाफ के इशूज हैं, ऑफिसर्स की मतलब रिक्वायरमेंट है, जो पोजीशंस के ऊपर ऑफिसर्स को अपॉइंट होना है वो है नहीं, एम्प्लॉयज नहीं है, पहले घोस्ट एम्प्लॉयज होते थे, सुना है वो कुछ खत्म हुए हैं, निकाले गए हैं, लेकिन ज़ाहिर है कि जो रिक्रूटमेंट का जो एक स्पेस अवेलेबल है वो अभी पूरा नहीं हुआ है। तो ये सारे फैक्टर्स फिर इवेंचुअली तो कंट्रीब्यूट करेंगे इदारे की परफॉर्मेंस के ऊपर ही ना। अब वो परफॉर्मेंस चाहे कासमाबाद में आपको खराब नजर आए किसी पंपिंग स्टेशन के हवाले से, शहर सिटी तालुका में नजर आए या लतीफा तालुका में, वो परफॉर्मेंस तो पूरे इंस्टीट्यूशन की ही खराब हुई। और मेनली दो ही चीजें वासा देख रहा है, एक ये सीवरेज का काम है, ड्रेनेज का काम है, बारिश हो जाए तो ड्रेन कैसे करना है पानी को, और उसमें हमेशा आपने क्राइसिस देखा होगा अखबारात में, टीवी चैनल सबने दिखाया कि हैदराबाद में जब भी बारिश बहुत ज्यादा हो गई है तो शहर का क्या नक्शा निकल कर आया है। दूसरा ड्रिंकिंग वाटर सप्लाई है, तो ड्रिंकिंग वाटर सप्लाई जाहिर है कि पानी जो उनके सोर्सेज है उन्होंने अपना कोई ऐसा स्टोरेज एडिशनल रिजर्वायर्स अब तक क्रिएट नहीं किए, जो कन्वेंशनल चले आ रहे हैं रिवर इंडस के साथ कनेक्ट हुए हुए उनके ऊपर ही इन्हिसार है, कोई नई चीज क्रिएट हुई नहीं है। तो वो अल्टीमेटली ड्रिंकिंग वाटर सप्लाई को भी खराब कर रहा होता है सिचुएशन को, और इसमें कंटेमिनेशन भी आपको कई जगहों पे कंप्लेन नजर आएगी कि पानी बहुत ज्यादा आलूदा नजर आ रहा है। तो आप कहते हैं कि ओवरऑल सिचुएशन सेम ही है, मोर और लेस तकरीबन सेम है, ओवरऑल वासा की परफॉर्मेंस का इशू है। हुसैन आपका बहुत शुक्रिया, आपने बड़ा हमें वैल्यूबल इनपुट दिया है इस हवाले से। नाज़रीन, MH खान सीनियर जर्नलिस्ट डॉन सां ताल्लुक़ रखनि था। असां ओवरऑल MD वासा जी ॻाल्हि त कईसीं त हू जेको बि सस्पेंशन थी आहे, पर ओवरऑल वासा जी कारकर्दगी जो हाल तव्हांखे MH खान साहब वरी डिटेल में ॿुधायो। नाज़रीन, वठूं था ब्रेक खां पोइ तव्हांखे असां वठी हलंदासीं सिंध जी मालियाती सूरत-हाल ते, त फेडरल गवर्नमेंट कहिड़ा वज़न विझणु वञे पई असांजी सिंध सूबे ते ओवरऑल माली तौर ते। हिकु ब्रेक खां पोइ मिलूं था। जी नाज़रीन, वेलकम बैक। हिन सेगमेंट में असां तव्हांखे ॿुधायूं था त सिंध जी जेका माली सूरत हाल आहे उन ते जेको वफ़ाक़ पारां तमामु घणी कोशिशि कई वञे पई त वधि में वधि ॿार सूबनि जे मथां रखूं, ऐं उनजी जेका कुझु प्रपोज़ल्स साम्हूं आया आहिनि जंहिंजा मुंहिंजा डॉक्यूमेंट मौजूदु आहिनि, ऐं असां गॾु पंहिंजे प्रोग्राम में तव्हांखे ॾेखारींदासीं बि सही। कुझु प्रपोज़ल साम्हूं आया आहिनि, ऐं उहे प्रपोज़ल्स कुझु हिन रीति आहिनि त फेडरल गवर्नमेंट चाहे थी त 3 खां 361 अरब रुपया लॻभॻि उहे सिंध सूबे जी ॻाल्हि पिया कयूं पाण, उहो खणे, पंहिंजो ॿार खणे ऐं उहो पंहिंजे ख़र्चनि में शामिलु करे। इहा हिकिड़ो तमामु वॾो अंग आहे, पर ख़बर इहा आहे तव्हांखे ॿुधायां त सिंध हुकूमत काफ़ी मदनि में इहे पैसा भरण खां इनकार करे छॾियो। ख़ासि तौर ते जेके फेडरल डेवलपमेंट जा प्रोजेक्ट्स आहिनि उन्हनि जा पैसा जेके असां वटि ईंदा आहिनि साल में 53-54 अरब रुपया, सिंध हुकूमत चयो आहे त इहे त असां न ॾींदासीं, हिन जी त तव्हां पाण भरियो, तव्हांजे प्रोजेक्ट आहिनि फेडरल गवर्नमेंट जा, उहे ॾियणा आहिनि, उहो तव्हां ॾियो। उन ते हिकिड़ी ॻाल्हि ॿोल सिलसिलो हली पियो, सिंध हुकूमत बहरहाल उनखे मना कयो। हाणे मां तव्हांखे थोरो हिकिड़ो बैकग्राउंड ॿुधाए वञा त जीअं हिन ते असां ॻाल्हाए सघूं। नाज़रीन, सिंध जी जुमिले बजट जेका आहे, टोटल बजट जेका आहे उहा तक़रीबन 2240 अरब रुपया आहे सालियानो। सिंध जी टोटल बजट जेका आहे 2240 अरब आहे सालियानो, जंहिंमां फेडरल गवर्नमेंट जे तरफ़ां जेके उगाड़ियूं थींदियूं आहिनि, टैक्सिस थींदा आहिनि, स्ट्रेट ट्रांसफर्स आहिनि, रॉयल्टीज़ आहिनि, ऐं ॿिए मद में असांखे पैसा मिलंदा आहिनि को 1350 अरब रुपया। उहो असांखे स्ट्रेट ट्रांसफर मिलंदा आहिनि, उहो असांजो राइट आहे, उहो नथा कटे सघनि हुन मां रुपयो बि। NFC अवार्ड तहत ते पैसा मिलंदा आहिनि, इन जे करे हिन मां रुपयो बि नथो कटे सघे, इहे पैसा अचणा आहिनि। इन जो काथो 23-24 में लॻायो वियो आहे त लॻभॻि एतिरा ई पैसा असांखे मिलंदा। उनखे अलावा 325 अरब रुपया असांखे मिलंदा आहिनि मुख़्तलिफ़ जेके आलमी मालियाती दरनि जा कर्ज़ आहिनि, हुननि जो ग्रांट्स आहिनि, ऐं ॿिया पैसा आहिनि, उन मद में असांखे मिलंदा आहिनि, जंहिंमें 54 अरब रुपया जेको डेवलपमेंट प्रोजेक्ट सिंध में हलनि था, मुख़्तलिफ़ नोयत जा हलनि था प्रोजेक्ट, उनजो डिटेल बि मूं वटि आहे, उहो बि तव्हांखे ॾेखारियूं था, उहो बि डिटेल मूं वटि आहे। उहे जेके पैसा आहिनि उहे बि असांखे फेडरल गवर्नमेंट जेका आहे उहा असांखे ॾींदी आहे, पर हिन दफ़े 56 प्रोजेक्ट्स कुझु हलनि पिया, जिन जी टोटल कॉस्ट आहे 326 अरब रुपया, ऐं हिन साल उनमें असांजे लाइ रखिया विया हुआ तक़रीबन 54 अरब रुपया। हाणे केतिरा मिलनि था केतिरा नथा मिलनि उहो ॾिसबो, पर बहरहाल फेडरल गवर्नमेंट चाहे थी त 54 अरब जेके आहिनि तव्हां साल में भरियो था, इहे तव्हां पाण भरियो, वफ़ाक़ न भरींदी। बहरहाल सिंध हुकूमत मना तक़रीबन इनकार करे छॾियो आहे। सिंध हुकूमत चवे थी त इहो असां 56 स्कीमनि जा
पैसा न भरींदासीं छाकाणि त फेडरल स्कीमूं आहिनि इहे असां कीअं था भरियूं। नेशनल हाईवे इंपॉर्टेंस आहे, सॼे मुल्क खे फ़ाइदो थिए थो। कराची जूं स्कीमूं, कराची पाकिस्तान जो हब आहे, उनजी इकोनॉमी सॼे मुल्क खे वञे थी, उन जा पैसा असां छो भरियूं, तव्हां छो नथा भरियो। सो इहो बेसिकली सिंध हुकूमत तरफ़ां हिकिड़ो इनकार थी वियो आहे, जंहिंजा डिटेल मूं तव्हांखे ॿुधायो। हाणे ॿिए पासे अचूं था, टोटल जेको हाणे मसइलो आहे जेको बोन ऑफ कंटेंशन ॿिन्ही पासे थींदो ऐं हिन ते तमामु घणी ॻाल्हि ॿोल थी आहे, SIFC इजलास में बि थी आहे। गुज़िरियल केयरटेकर हुकूमत तरफ़ां हिते ॾाढी कोशिशि कई वई त इहे सॼो भार असां विझी छॾियूं सूबनि ते, पर छाकाणि सिंध जी जेका केयरटेकर गवर्नमेंट आई हुन इनकार करे छॾियो, हुन बि इनकार कयो ऐं हुन चयो त हुन केयरटेकर गवर्नमेंट जो ख़्यालु हो त इहे नथा असां ॾेई सघूं पैसा, या जेका इलेक्टेड गवर्नमेंट ईंदी हुन सां तव्हां ॻाल्हायो, असां कोई फ़ैसिलो न करायो। त मां सम्झां थो हिकिड़ो इंतिहाई शानदार फ़ैसिलो केयरटेकर गवर्नमेंट कयो। हाणे चूंडियल हुकूमत आई आहे, उन्हनि जे लाइ ॾुखियो हूंदो 361 रुपयनि जो भार कीअं भरिबो। हाणे 361 अरब रुपयनि जो जेको भार आहे उनजो मां तव्हांखे थोरो डिटेल ॿुधायो थो। सभिनी खां पहिरीं त उहे चवनि था 118 अरब रुपया जेके सिंध खे बेनेज़ियर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे मद में ॾिना वञनि था उहे सूबो पाण भरे। हाणे उहो बेनेज़ियर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा पैसा 4 मदनि में सिंध खे मिलनि था। हिकिड़ो त कैश कफ़ालत प्रोग्राम आहे जंहिंमें इहे क़िस्तूं मिलनि थियूं, 97 अरब रुपया 97.5 अरब रुपया हिन मद में ईंदा आहिनि, सिंध जे माण्हुनि सिंध में ईंदा आहिनि, ॾींदा उहे ई आहिनि पर सिंध जे मद में ईंदा आहिनि। तालीमी वज़ाइफ़ जे मद में 11.5 अरब रुपया ॾिना वेंदा आहिनि। नशोनुमा हिकिड़ो प्रोग्राम हले थो, उनजे मद में लॻभॻि 8.5 अरब रुपया सिंध खे मिलंदा आहिनि, सिंध जे माण्हुनि खे मिलंदा आहिनि। ॿियो स्कॉलरशिप जो हिकिड़ो प्रोग्राम आहे, उनमें लॻभॻि 80 करोड़ रुपया सिंध खे मिलंदा आहिनि, त इहे 118 अरब रुपया सिंध खे मिलंदा आहिनि। त फेडरल गवर्नमेंट जो प्रोपोज़ल आहे त इहे सिंध हुकूमत पाण भरे, पर सिंध हुकूमत चयो आहे असां न भरींदासीं। त इन मां बज़ाहिर मूंखे लॻे थो, मुंहिंजी ज़ाती राय आहे ऐं कुझु इन्फॉर्मेशन बि आहे त सिंध हुकूमत वधि मां 21 अरब जा जेके एसोसिएटेड प्रोग्राम्स आहिनि, मेन कफ़ालत प्रोग्राम छॾे करे बाक़ी जेके 3 एसोसिएटेड प्रोग्राम्स आहिनि उनमें पॉसिबिलिटी आहे त उहे सिंध जे हवाले कया वञनि। त इहो असां ॿिनि मदनि में त असां तव्हां सां हींअर ॻाल्हायोसीं। हाणे उनखां पोइ अचूं था हायर एजुकेशन कमीशन जे मद में तक़रीबन 13 अरब रुपया, 13 अरब रुपया जेको फेडरल गवर्नमेंट आहे HEC जेका आहे उहा सिंध यूनिवर्सिटीज़ खे, सिंध जी 27 यूनिवर्सिटीज़ खे उहो ॾींदी आहे। हाणे उहो चवनि था इहे बि तव्हां भरियो, इहे छाकाणि त हुनजा पैसा आहिनि। हाणे 27 यूनिवर्सिटी लाइ 12 अरब रुपया उहो चवनि था सिंध गवर्नमेंट इहो भरे। हाणे सूरत हाल इन खां पोइ अॻिते हलूं था असां, इहे मेजर जेके पैसा आहिनि उहे चवनि था सिंध हुकूमत भरे। हाणे अचूं था असां बजट जेको प्रोविज़न आहे उन हवाले सां मूं तव्हांखे ॿुधायो त असां वटि छा सूरत हाल आहे। 470 अरब रुपया सिंध सूबो पाण जनरेट कंदो आहे, असांजूं पंहिंजूं GST ऐं सर्विसिस आहिनि, ॿिया टैक्सिस आहिनि, कुझु मिलाए करे असां सिंध सभिनी खां बहितर परफॉर्मर आहे पंहिंजा जेका रिसोर्सिस जनरेट कर में, पोइ बि 470 अरब थियनि था। हाणे जेको 300-350 अरब रुपए जो प्रॉब्लम आहे, अञा त ॿी हिकिड़ी शइ अचे पई, हिकिड़ी ॿी शइ इहा बि अचे पई त जेका सब्सिडी आहे भाण ते ऐं जेको मसइलो आहे GST जो, इलेक्ट्रिसिटी जेका GST आहे उहो बि चवनि था फेडरल गवर्नमेंट चवे तव्हां भरियो, सूबो भरे। ऐं उनजी बि जेको इम्पैक्ट आहे जेको अचे थो असांजे सर्कुलर डेट ते, जेको बिजली वारो मामिलो आहे, अघनि वारो मामिलो, उहो बि चवनि था सूबो पाण भरे, जेको फ़र्क़ु अचे थो क़ीमतनि में। उनखां पोइ फर्टिलाइज़र सब्सिडी उहो चवनि था पाण भरे। उनखे अलावा जेका वैक्सीन जी ख़रीदारी थिए थी, पोलियो वैक्सीन जी ख़रीदारी थिए थी, उहो बि फेडरल गवर्नमेंट चए थी सूबो पाण भरे, छाकाणि त इहो सूबाई सब्जेक्ट आहे वग़ैरह वग़ैरह। इहो सॼो इहो ॿी ॻाल्हि सिंध ते लागू न थींदो, इहो सभिनी सूबनि ते उहो लागू करे सघनि था। हाणे मसइलो इहो आहे त सिंध ऐं पंजाब त कुझु न कुझु जेकॾहिं जेतिरो ॿार विधो वियो, सॼो 350 अरब जो साल में न बि विधो वियो त कुझु न कुझु ज़रूरु विधो वेंदो। 350 न विधो वियो त 200 त विधो वेंदो। हाणे मां मिसाल ॾियां थो त जेकॾहिं 200 बि विधो वञे थो, 350 नथो विधो वञे, 300, 200, 300 विधो वञे थो, त सिंध जी बजट, सिंध जी जेका इनकम आहे उहा टोटल आहे ई 1400 अरब रुपया फेडरल गवर्नमेंट खां मिलनि था ऐं 470 हू पाण कनि था। त सिंध जी जेका बजट आहे 1900 2000 अरब रुपया जेके पाण ई कनि था। हाणे हुन में चवनि था 200-300 अरब रुपया त एक्स्ट्रा जेके आहिनि किथां ॿिए पासे खां जनरेट कयो। हाणे 200-300 अरब रुपया हिकदमि त हिकिड़े साल में त कोन था थी सघनि, इहो तमामु ॾुखियो कमु आहे। तव्हां केतिरा टैक्स हणंदो, टैक्स नेट जेसिताईं फेडरल गवर्नमेंट पंहिंजो टैक्स नेट नथी वधाए, पंहिंजो कमु सही उहो नथा करे सघनि, FBR बहितर कमु नथी करे सघे, उहो टैक्स कैलकुलेशन में त बिल्कुलु फेल वई आहे। 35 लखनि मां रुगो 3 लख रिटेलर जेके आहिनि उहे टैक्स भरनि था, 2-3 लख रिटेलर टैक्स ई कोन था भरनि। उहो पंहिंजो जेको कमु आहे उहो नथा कनि ऐं ज़ोर सूबनि ते आहे, पंहिंजा ख़र्चा नथा घटाइनि, ज़ोर सूबनि ते आहे। उनखे अलावा ॿिया बि काफ़ी उर्दू में चवंदा आहिनि अल्लाह तल्ला जेके आहिनि उन्हनि जा, उहे घटि नथा करे सघनि, ज़ोर सॼो सूबनि ते तव्हां घटायो, सभु कुझु तव्हां कयो।
हाणे जो सॼो सूबनि जो जेको ख़र्चु जेको पाकिस्तान जो मसइलो आहे टोटल $2-3 अरब जो, उहो चवंदा आहियूं सूबनि खां वठूं त जीअं असां कर्ज़ु वापसि करे सघूं, जीअं असां ॿियनि पंहिंजनि मदनि में ख़र्च खे हलाए सघूं। त इहा हिकिड़ी सिचुएशन असां ॾिठी आहे सूबनि जे मामले में थिए पई। ऐं सिंध जी जेका बजट आहे 2340 अरब रुपए जी, उन मसइलो लॻो पियो आहे। सिंध जो जेको ख़ुदि डेवलपमेंट प्रोग्राम आहे उहो ख़ुदि हुन में मसइला लॻा पिया आहिनि। ऐं डेवलपमेंट प्रोग्राम में जेको असां टोटल डेवलपमेंट प्रोग्राम जेको आहे उहो सॼा मिलाए करे फेडरल गवर्नमेंट जो बि ऐं पंहिंजो बि 735 अरब रुपयनि जो आहे। 735 अरब रुपयनि जो डेवलपमेंट प्लान, उन मां तव्हांजे 300 अरब रुपया खणी वञूं त बाक़ी कीअं ख़र्चु थींदा। बाक़ी सॼो मञण जो मक़सदु आहे प्रोविंशियल एडीपी जेको ख़ुदि 385 अरब जी आहे। फॉरेन फंडेड जेके प्रोजेक्ट आहिनि उहे 266 अरब रुपए जा आहिनि। ॿियूं जेके ग्रांट मिलनि थियूं उहे 53 अरब रुपए जूं मिलनि थियूं। डिस्ट्रिक्ट एडीपी त उहो त ख़ैर 3 अरब रुपए ते हुननि फिक्स करे फ्रीज़ करे छॾी आहे सिंध में। 735 अरब रुपयनि जा जेके प्रोजेक्ट्स आहिनि उन्हनि मां ई ज़ाहिर कट लॻंदो। सिंध में बाक़ी ख़र्चा त असांजा खाता घटाइण लाइ उहे बि तयारु न आहिनि, उते बि थोरो घणो जो कट अचे थो, पर उन ते एॾो घणो फ़र्क़ु न पवंदो। पघारूं असांजो तमामु घणी आहिनि, पेंशन असां वटि तमामु घणी आहे, सरकारी पघारूं तमामु घणियूं आहिनि, उहे सरकारी मुलाज़िमनि ते ज़ाहिर कट नथो लॻी सघे। हीअ जेके मसइलो आहे हिकिड़ी वॾी मुश्किल सूरत हाल में सिंध असांखे नज़र अचे पई। जेसि ताईं एडिशनल रिसोर्सिस सिंध में बि ऐं फेडरल गवर्नमेंट में बि जेसि ताईं एडिशनल रिसोर्सिस असांखे न मिलंदा, हीअ असांजो मसइलो रहंदो। 200-300 अरब रुपए जो मसइलो हाणे सिंध ते ॿाहिरि विधो वञे पियो, तंहिंजे करे ईंदड़ बजटूं जेके फेडरल जी बि ऐं सिंध जी बि उहा मूंखे काफ़ी टाइट नज़र अचे पई। 2340 अरब रुपए जी सिंध जी जेका बजट आहे उहो हिन भेरे वधंदी ज़रूरु, पर रिसोर्स तमामु टाइट हूंदा ऐं असांखे मसइलनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। हीअ ओवरऑल सूरत हाल मूं तव्हांखे ॿुधाइणु चाहिए पिए त जीअं हिन ते ॻाल्हि ॿोल करे सघूं। असां पंहिंजे ईंदड़ प्रोग्राम में हिन ते तव्हांखे कंदासीं एक्सक्लूसिव शइ तव्हां ते पहुचाईसीं त कीअं फेडरल गवर्नमेंट जेका आहे उहा सिंध जे मथां 300-350 अरब रुपयनि जो बार ऐं वज़न विझणु चाहे थी, उनखे हाणे कीअं टैकल कबो असां पंहिंजे ईंदड़ प्रोग्राम में तव्हांखे हिन ते अपडेट कंदा रहंदासीं। मोहसिन बबर खे जेको प्रोग्राम इजाज़त ॾींदा, सदाईं गॾु।